बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हवाले सीरिया सिंधी थाट्स। गुज़िरियल वीडियो के अंदर असी वेन डायाग्राम जो इंट्रो और कुछ सेट पढ़िया हासे, उनकी रिप्रेजेंटेशन पढ़ीसीं और इहो सिखियोसीं त कहिड़े तरीक़े से डायाग्राम ठाहियूं त असांजा सेट रिप्रेजेंट थींदा वेन डायाग्राम के अंदर। सो उन ही सिलसिले के कंटिन्यू कंदे अज जे वीडियो के अंदर असी यूनियन ए इंटरसेक्शन की ऑपरेशन पढ़ंदासीं त वेन डायाग्राम में उहा यूनियन या इंटरसेक्शन की ऑपरेशन रिप्रेजेंट कीअं कयूं वेन डायाग्राम की मदद से। सोचो तो स्टार्ट कयूं था पंहिंजे वीडियो के। हाँ असांजे साम्हूं आहे यूनियन ऑफ सेट्स। सेटन की यूनियन कीअं कबी है वेन डायाग्राम के अंदर। हाणे असां हिकिड़ो जुमिलो पढ़ंदासीं, उन जे मदद से असां यूनियन कंदासीं। ऐं मां तव्हां सभिनी खे भी गुज़ारिश कंदुमि त जॾहिं भी तव्हांखे वेन डायाग्राम में काई शइ रिप्रेजेंट करण लाइ ॾिनी वञे उन जुमिले के एहतियात सां पढ़ंदव, उन खां बाद में तव्हां आसानी सां उनखे यूनियन या इंटरसेक्शन जेका भी ऑपरेशन ॾिनल हूंदी तव्हां करे वेंदव। अचो असां जेको जुमिलो आहे, वेन सेट ए इज सबसेट ऑफ सेट बी। जॾहिं ए सेट सबसेट हुजे बी जो। हाणे ते बी सबसेट न आहे, बी वॾो सेट आहे, उनजो सबसेट आहे ए। हाणे असां गुज़िरियल वीडियो में पढ़ी आयासीं त सबसेट जी रिप्रेजेंटेशन कीअं थींदी आहे। यानी असां हिकिड़ो रेक्टेंगल ठाहींदा आहियूं, उन खां पोइ हिकिड़ो बी सेट ठाहींदासीं, उनजे अंदरि ए सेट ठाहींदासीं। सो ए सेट जा मेंबर आहिनि 1 2 ऐं बी सेट जा मेंबर आहिनि 1 2 3 4। हाणे असां हिते ॾिठोसीं त 1 2 ए में भी आहे, 1 2 बी में भी आहे। सो अचो त हिन जी फिगर खे ॾिसूं था। तव्हांजे साम्हूं सेट ए सबसेट आहे, इन जे करे इहो अंदरि पियो आहे। इन में असां हुनजा एलिमेंट्स लिखी वेंदासीं। पहिरीं 1 2, उन खां बाद में बी में लिखियल आहे 3 4। हाणे हिन में 1 2 छो न आहे लिखियल, इन जे करे न आहे लिखियल त ऑलरेडी इन में इहे अंदरि ई मौजूदु आहिनि। सो जॾहिं असां इन्हनि खे कलर कंदासीं त यानी असां ए ऐं बी सेट जो यूनियन करे छॾियोसीं। हाणे नेक्स्ट असांजो एग्ज़ाम्पल आहे वेन सेट बी इज सबसेट ऑफ ए। हाणे असांजो उबतड़ थी वियो पहिरियों जुमिले जे। हाणे असांजो बी सबसेट आहे, ए सबसेट न आहे। हाणे असां कीअं हिनखे रिप्रेजेंट कंदासीं, साॻे ई तरीक़े सां रेक्टेंगल ठाहींदासीं ऐं ए सेट रखंदासीं, उनजे अंदरि बी सेट रखंदासीं। ए जा एलिमेंट्स आहिनि 2 3 4, बी जा आहिनि 3 4। हाणे असांखे सभ खां पहिरियां सबसेट रखिणो आहे जेको बी आहे, त असां 3 4 सबसेट में रखंदासीं। उन खां पोइ हाणे ए सेट में कहिड़ा एलिमेंट्स रखंदासीं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 रखंदासीं। छाजे करे 2 रखंदासीं त ऑलरेडी हू जेके सबसेट जा मेंबर उनजे अंदरि ऑलरेडी अची चुका आहिनि, इन्हनि खे कलर थियल आहे, यानी इहा यूनियन असांजी थियल आहे डायाग्राम जे अंदरि। हाणे नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे वेन सेट ए एंड सेट बी आर डिसजॉइंट सेट्स। असां डिसजॉइंट जी रिप्रेजेंटेशन ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त डिसजॉइंट कीअं असां ठाहींदा आहियूं। ॿ अलॻि अलॻि सर्किल ठाहींदा आहियूं, छो त डिसजॉइंट असां कंहिंखे चवंदा आहियूं जंहिंमें हिकिड़ो एलिमेंट बि हिकु जहिड़ो न हुजे। हाणे असांजे ए जा मेंबर कहिड़ा आहिनि 1 2 ऐं बी जा मेंबर आहिनि 3 4। सो हाणे असां छा कंदासीं, सेट ए रखंदासीं 1 2 ऐं सेट बी रखंदासीं 3 4। हाणे ए सेट खे बि कलर थींदो ऐं बी सेट खे बि कलर थींदो। सो इन्हनि खे असां गॾु इन करे न आहे लिखियो त इहे डिसजॉइंट आहिनि। डिसजॉइंट यानी हिकिड़ो एलिमेंट बि उन्हनि में कॉमन आहे, सिर्फ़ु कलर ॾेई करे असां इहो ज़ाहिर कयोसीं त असां हिननि जी यूनियन था कयूं। हाणे आहे असांजो ओवरलैपिंग। ओवरलैपिंग में असां क्रॉस कंदा आहियूं हिकु सेट खां, हिकु सेट खे ॿिए सेट सां। सोचे थो वेन सेट ए एंड सेट बी आर ओवरलैपिंग सेट्स। सेट ए कहिड़ो आहे असांजो 2 3 4 ऐं सेट बी आहे 3 6 9। हाणे हिननि ॿिन्ही में कॉमन एलिमेंट कहिड़ो आहे 3। सो असां रिप्रेजेंटेशन तव्हांजे साम्हूं आहे त ए सेट में बि असां 2 4 रखियोसीं, 3 विच ते रखियोसीं ऐं बी सेट में 6 9 रखियोसीं, 3 विच ते रखियोसीं, छो त इहो कॉमन आहे। इन्हनि खे कलर ॾिनोसीं, सो यूनियन थी वई। हाणे असां अचूं त इंटरसेक्शन खे ॾिसूं था। हाणे असां साॻे ई तरीक़े सां जुमिलनि खे गौर कंदे डायाग्राम ठाहे पोइ उन्हनि ते असां ऑपरेशन कंदासीं। असांखे पहिरियों नंबर जुमिलो मिलियल आहे वेन सेट ए इज सबसेट ऑफ बी। हाणे तव्हांजे साम्हूं डायाग्राम आहे, ए ऐं बी सेट जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जी इंटरसेक्शन करणी आहे। कलर सिर्फ़ु ए खे थियल आहे। इहो छाजे करे, असांखे ख़बर आहे त इंटरसेक्शन में सिर्फ़ु उहे एलिमेंट्स असां खणंदा आहियूं जवाब में जेके कॉमन हूंदा आहिनि। हाणे तव्हांजे साम्हूं हे सिंपल सेट हल थियल आहे जंहिंमें उनजी इंटरसेक्शन थियल आहे ब्रैकेट्स वारे एलिमेंट्स जे उन फॉर्म में। ठीकु आहे, उन में ॾिसो त असांजे जवाब में छा आयो आहे 1 2 आयो आहे ऐं कलर छा खे थियल आहे 1 2 खे थियल आहे। यानी असां जॾहिं इंटरसेक्शन कंदासीं ऐं सबसेट वारी कंडीशन ईंदी त सिर्फ़ु असां सबसेट खे कलर कंदासीं। छाजे करे त हिन में कॉमन एलिमेंट्स बि असांजा अचनि था। असांजो जवाबु इहो ई आहे। एग्ज़ाम्पल ॿियो खणंदासीं वेन सेट बी इज सबसेट ऑफ ए। सो साॻी तरीक़े सां असां पहिरियों रेक्टेंगल रखंदासीं, पोइ उहो सेट रखंदासीं जेको मेन सेट आहे। उन मेन सेट जे अंदरि हाणे रखंदासीं सबसेट। सबसेट खे ई कलर कंदासीं। हाणे सी एग्ज़ाम्पल आहे वेन सेट ए एंड सेट बी आर डिसजॉइंट सेट। डिसजॉइंट आहिनि, ॿिन्ही खे अलॻि करे लिखंदासीं।
कलर कंहिंखे बि न ॾींदासीं, छो त इन्हनि ॿिन्ही में कोई कॉमन आहे ई कोन। असां हिनखे कलर न ॾींदासीं, इनखे असां नल सेट या एम्प्टी सेट चवंदा आहियूं ब्रैकेट में। पर अगरि कलर नथा ॾियूं त हिन जो मतिलबु आहे त हिते कोई बि सेट कोन्हे को। हाणे इंटरसेक्शन में असांजो नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे वेन सेट ए एंड सेट बी आर ओवरलैपिंग सेट। ओवरलैपिंग में त असांखे ख़बर आहे त असां कॉमन उहे विच ते अची वेंदो आहे, छो त ॿिन्ही सेटनि जे अंदरि जेको ओवरलैपिंग चइबो छा खे आहे, जेको ॿिन्ही में कॉमन हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन में ऑलरेडी हिकिड़ो कॉमन ठहंदो, असां सिर्फ़ु कलर हुन कॉमन वारी जॻह ते कंदासीं, छो त बचंदो इहो ॿिन्ही सेटनि जे अंदरि कॉमन कहिड़ो अंग आहे जेको असांजे ओवरलैपिंग में विच ते आहे। ऐं इंटरसेक्शन जो असूल बि इहो आहे त ॿिन्ही सेटनि में जेको कॉमन आहे उहो कढी रखो। सो हिन मुख़्तसिर वीडियो जे अंदरि असीं यूनियन ऐं इंटरसेक्शन पढ़ियोसीं। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जे अंदरि असीं डिफरेंस ऐं कॉम्प्लीमेंट पढ़ंदासीं वेन डायग्राम जी मदद सां।